रोड ते सफ़र शुरू करण खां पहिरियां एहतियाती इक़दामात करणु घुरिजनि। DSP नौशाद अली शेख मोटरवे पुलिस जो गवर्नमेंट कॉलेज बुछेरी में रोड सेफ्टी सेमिनार कराइण जो मक़सदु रोड ते सफ़र करण जे मुतलिक़ ठहियल क़वानीन जे मुतलिक़ माण्हुनि खे सुजाॻ ॾियणी आहे। नौशाद मशेक तफ़सील मूजिब मोटरवे पुलिस सेक्टर 2 सकरन तरफ़ां गवर्नमेंट कॉलेज बुछेरी में अॼु हिकु रोड सेफ्टी सेमिनार जो इनक़ाद कयो वियो, जंहिंमें शागिर्दनि, उस्तादनि, शहरियुनि, ट्रांसपोर्टरनि, ड्राइवरनि ऐं मोटरवे पुलिस जे ऑफिसरनि वॾे तइदाद में शिरकत कई। उन मौक़े ते मोटरवे पुलिस जे इंचार्ज ऑफिसर अज़ीम ख़ान ज़रदारी शिरका खे ख़िताब कंदे चयो त ड्राइवरनि खे घुर्जे त रोड ते सफ़र करण महिल पहिरियां एहतियाती इक़दामात खणणु घुरिजनि। घटि उमिरि वारनि ॿारनि खे ड्राइविंग न ॾिजे, ट्रैफिक क़वानीननि ते अमल दरामद करणु घुरिजे, ओवर स्पीड कंहिं सूरत में न करणु घुरिजे ऐं ख़ासि तौर ते जॾहिं बि मोटरसाइकिल हलाइण महिल हेलमेट जो इस्तेमालु लाज़मी करियो। बसुनि जी छित ते सवारी न विहारणु घुरिजे, ओवरलोडिंग न करणु घुरिजे। ओवरलोडिंग करण सां गाॾियुनि जो नुक़सानु थिए थो ऐं ॿियो रोड ख़राब थियनि था, जंहिंसां असांजे मैशियत ते वॾो असरु पवे थो। अज़ीम ख़ान ज़रदारी उन महिल वधीक चयो त हाणे सर्दीअ जी मौसम शुरू आहे, जंहिंमें कोहीड़ो पवे थो ऐं हादसात जो ख़दशो हूंदो आहे। उन लाइ पहिरियां करणु घुरिजे ऐं पंहिंजे गाॾियुनि में इज़ाफ़ी थधि फोग लाइटूं लॻाइण घुरिजनि त हादसात खां बची सघिजे। उन मौक़े ते प्रिंसिपल मुनव्वर हुसैन अब्बासी, उस्ताद हसीब ज़रदारी, उस्ताद साहिब ख़ान ज़रदारी, नासिर ख़ानज़ादो, मोहम्मद अली पंवर, यासिर लिगारी, निसार सियाल, गुलाम मुर्तज़ा समूह, राहू अज़हर मौजूद हुआ। अब्दुल वाहिद उमरानी, सोच TV न्यूज़ सईदाबाद।